पंकज राय चंदानी विजयी थिया। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर शहर के अंदर मुरलीपुरा स्कीम में अॼु पूज्य सिंधी पंचायत मुरलीपुरा जा वोटिंग थिया, जंहिंजे अंदर पंकज राय चंदानी विजयी थिया। जी हाँ, ये चुनाव ॾाढे सुहिणे नमूने सां थिया, बिल्कुलु लोकतांत्रिक तरीक़े सां थिया, जेके असां तव्हांखे लगातार पंहिंजे वीडियो माध्यम सां लगातार ॾेखारूं पिया कि कीअं लोकतांत्रिक तरीक़े सां वोटिंग थिया ऐं उनखे पश्चात पंकज राय चंदानी जी विजयी घोषित थिया। तो दोस्तों, ॿुधायूं था तव्हांखे कि मुरलीपुरा स्कीम जे अंदर कुल 2 प्रत्याशी बीठा हुआ। हिकिड़ा भूतपूर्व अध्यक्ष दादा लोकचंद जी, जेका पहिरीं भी अध्यक्ष रही चुका आहिनि, उन्हनि वापसि पंहिंजो नामांकन वरी करे अध्यक्ष पद लाइ लड़ाई लड़ी ऐं उन्हनि जे साम्हूं युवा अध्यक्ष पद जा दावेदार हुआ पंकज जी, जंहिं पंहिंजी दावेदारी कई ऐं ॾाढी सुठी वोटनि सां खटिया ऐं हिकिड़ो इतिहास जेको चीज़ उहो रची लाथनि। त इहे वीडियो तव्हां ॾिसंदा हूंदा कहिड़े ई सुठे नमूने सां इहे आना चुनाव संपन्न थिया ऐं इहा प्रक्रिया कई पंचायतुनि में निर्विरोध जेका चवंदा आहिनि कि आना अध्यक्ष चूंडिजी वेंदा आहिनि। पर तव्हां वीडियो जे माध्यम सां ॾिसंदा कि जयपुर में शायदि इहो पहिरीं बार ईअं ॾिसण लाइ मिले पियो कि इन चुनाव जे मथां सॼी ही मुरलीपुरा जे सिंधी समाज जो हिकिड़ी नज़र हुई ऐं ॾाढो ई उत्साह ॾिसण लाइ करे मिलियो वोटरनि जो। वोटर जी लिस्ट में नाला हुआ कुल 217, जंहिंमें 202 माण्हुनि, जी हा तव्हां सही पिया ॿुधो, 202 माण्हुनि पंहिंजी वोटिंग ॾिनी कई ऐं जंहिंमें 128 पंकज के वोटिंग थी ऐं 72 दादा लोकचंद के। ईअं करे पंकज जी ज़बरदस्त वोटनि सां जीते करे ऐं अध्यक्ष चूंडिजी करे आया। तो दोस्तों, इहा जेकी प्रक्रिया तव्हां ॾिसो पिया, इहा हर हिकु पंचायत के इहा करणी घुरिजे, जंहिंसां कि समाज जे अंदरि हिकिड़ो सुठो मैसेज वञे। ऐं तंहिंजे अलावा तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि जयपुर शहर जूं कई पंचायतूं आहिनि जिनमें निर्विरोध अध्यक्ष चूंडिजी करे वेठा आहिनि, पर उन्हनि खे बि इहा जेकी आहे प्रक्रिया अपनानी घुरिजे, जंहिंसां कि जेॾी वोटिंग थींदी आहे उन ॾींहुं सॼो समाज एकत्रित थींदो आहे। उन इलाइक़े जो, उन क्षेत्र जो सॼा सिंधी समाज एकत्रित थींदो आहे। वोटिंग जे बहाने हिक ॿिए खां मुलाक़ात बि थिए थी ऐं हिकिड़ो चीज़ कि लोकतंत्र जी जेकी चीज़ आहे न, स्थापना बि थी वञे। ऐं जेको आहे इन चुनाव सां काफ़ी कुझु सिखण लाइ करे मिले थो असांजे समाज के। जयपुर ही न अभी तो पूरे भारत शहर के अंदर कई अड़ी पंचायतों जिनके अंदर अध्यक्ष निर्विरोध चूंडिजी करे ऐं सालों साल रहन था ऐं परिवर्तन नथो थियो उन पंचायत के अंदर। तो इहो तव्हां ॾिसो, इहो चुनाव हिकिड़ो पंहिंजे अंदर हिकिड़ो उदाहरण अथव कि ॾिसो कीअं हिकिड़े युवा पंहिंजी हिम्मत ॾेखारी ऐं पूरे जोर शोर सां गॾु चुनाव लड़िया ऐं ॾाढे सुठे वोटनि सां जीत भी हासिल कई। हिन अंदर सिंधु सेना जो अद्भुत हिकु अतुलनीय योगदान हो ऐं तव्हां ॾिसी था सघो उन्हनि जा कार्यकर्ता केतिरो सुठे नमूने सां पूरे चुनाव प्रक्रिया जे अंदरि भाग वरितनि ऐं ॾाढो ई सुठे नमूने जेको चीज़ की न पूरे कार्य खे संभालियनि। जेॾी महिल पंकज राय चंदानी जीते करे ॿाहिरि निकिता त उन्हनि खे कुल्हे ते खणी करे नच टूप ऐं बधाई जो सिलसिलो चालू थियो ऐं सैकड़ों ई तादाद में न अभी तो हज़ारे जी तादाद में माण्हुनि जा कॉल आया आहिनि ऐं बधाई लाइ करे माण्हू तातो लॻाए करे बीठा आहिनि कि असां पंकज खे बधाई ॾियूं। माना ॾाढो सुठो हिकिड़ो मैसेज आहे सिंधी समाज लाइ करे। ऐं ईअं ई असांजी सेंट्रल पंचायत, जी हा, जयपुर शहर जी पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत आहे जंहिंजा के चुनाव पेंडिंग भी हलन, अञा ताईं का घोषणा न थी है। तो असां असांजे चैनल के माध्यम से यही अपील कंदासीं कि जल्द से जल्द चुनाव की तारीख डिक्लेयर कन, जैसा कि लोकतांत्रिक तरीके से चुनाव थी सकन। जय श्री झूलेलाल।